नादिन कश्मीर में नादरा इंचार्ज मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रिपोर्टर शहरबाज़ खोसे मौजूब पीपल्स युथ जे सिटी सदर सैयद जुल्फ़कार शाह जी अगवानी में नादरा ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन तरफ़ां नादरा इंचार्ज सादिक सूमरे खिलाफ़ सख्त नारेबाज़ी पिण कई वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जुल्फ़कार शाह, मोहम्मद अली मलिक, आसिफ दश्ती, नौबत मलिक ऐं ॿियनि जो चवणु हो त हिक पासे महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ नादरा इंचार्ज तरफ़ां अवाम मथां जबर जो सिलसिलो जारी आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त समय टोकन कटण बाद अवाम खां कार्ड अर्जेंट ठाराए ॾियण जे बहाने ऑफिस ॿाहिरियां एजेंटनि मुर्फ़त रुश्वत जी घुर कई पई वञे, जॾहिं त औरतूं ऐं पोढ़ा सख़्त गर्मी में बेहाल थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त नादरा इंचार्ज खे हटाए संदसि जाइ ते ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे ऐं रुश्वत वठंदड़ एजेंटनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे अवाम खे सहूलियत फराहम कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।